अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। अज 10 मार्च सन 2018 आचरवारी रात जामिया दारुल उलूम फारूकिया कल्लर गोठ में हजरत मौलाना काजी अब्दुल सत्तार साहब जे मदरसे में अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक जे वाइज़ ऐं तकरीर जो एहतमाम थियो आहे। तव्हां सां भी सब पंहिंजे रब करीम के राज़ी करण जे नियत सां गॾु थिया हो। अजो अल्लाह जी रहमत जो वॾफड़ो मींहुं वसे थो ऐं इंशाअल्लाह सॼी रात वसंदो रहंदो। जॾहिं घर हलंदासीं त खाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां मालामाल थी करे हलंदासीं। अल्हम्दुलिल्लाह अॼु मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़ कराम जी दस्तारबंदी भी थींदी। अकाबिरीन जमियत उलमा इस्लाम कायद सिंध बिया बुजुर्गान दीन असांजा मुर्शिद सब ईंदा। अजोना पियामा जी भी दिल ठरी पवंदी जिन पंहिंजनि बच्चन जी कुर्बानी ॾिनी। उस्तादन जा भी थक लही वेंदा जिन रात ॾींहुं मेहनत करे बच्चन के कुरान पढ़ायो। अज उन्हनि माण्हुनि जो भी दिलियूं ठरी पवंदियूं जिन मदरसे सां जानी माली तावन कयो त उनजो तावन रायगान न वियो बल्कि नतीजो निकतो। मुझा मोहतरम दोस्तों, अज न हाफिजन के आलिम सगोरा पटका पाराईंदा। तव्हां जे नज़र में ये दुनिया जा पटका हन, पर ईअं समझो त इन हाफिजन जे मथां अज जन्नत जा ताज रखंदा। क़यामत जे ॾियारे न जे अबे अम्मा के अल्लाह एड़ो ताज पाराईंदो जो सिज ऐं चंड खां भी उन जी रोशनी वधीक हूंदी। अल्लाह के पंहिंजो कुरान प्यारो, पंहिंजो दीन प्यारो, पंहिंजो घर प्यारो तस, पंहिंजो नबी प्यारो तस। अल्लाह कमज़ोरन खां पंहिंजे दीन जी खिदमत वरती आ। वडेरा न पढ़ंदा त ग़रीबन जा ॿार कुरान जा हाफ़िज़ थींदा। सजा न पढ़ंदा त नाबी न थींदा। मर्द न पढ़ंदा त औरतुनि खे भी रब कुरान याद कराए पंहिंजे कुरान जी हिफ़ाज़त कराईंदा।
महीनो जमातुस्सानी जो भी है। मुझी दिल ये थी चए हक भी आहे 22 जमातुस्सानी ते उन हस्ती जी वफात है जंजो लक़बा खलीफतुर रसूल अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला अन्हु हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला अन्हु उहा शख्सियत जने मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो हो त पहिरियां पहिरियां मिठे मोहम्मद करीम जो कलमे पढ़ण वारो हजरत अबू बकर सिद्दीक। अम्मा खदीजा हजरत ज़ैद ऐं नंढड़ी उम्र में 8 सालन जी 9 सालन जी उम्र में जेको मक्के जे गलन में रांद कंदो पियो वर्ते उन मोहम्मद जो कलमो पढ़ियो जंहिंजो नालो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन। हजरत अबू बकर कलमो पढ़ी वे ही न रहो तबलीग कलमे जी शुरू कई 7-8 एक डी हमें मानो मुसलमान थिया डी वने पियो दीन इस्लाम वधंदो काफरन के पेट में सूर पियो। कलर गोठ वारो उन्ने डी काफरन जी चेल भजी पई ही जंहिं डी हजरत उमर फारूक मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ियो हो छिता थी पिया तो उमर भी मेहनत क्यों छा क्यों यार ॾींहों ॾींहुं वञनि था वधंदा जी अॼुकल हुकूमरान चवनि था त मदरसा वधी विया मस्जिदूं वधी वयूं मुल्ला वधी विया। अॼु मां हुकूमराननि खे चवां थो अचो कलर गोठ जे हिन दारुल उलूम फारूकीअ जे हिन मैदान ते ॾिसो तव्हां मुखालफ़त था कयो त मदरसा बंदि थियनि तव्हांजे मुखालफ़त जे बावजूद भी दीन जो कम वधे तो। अज मौलाना काजी अब्दुल सत्तार के मदरसे में कुरान जा हाफिज फारिग थींदा अजी जमात ॾिसो जी मुखालिफत कंदो तीअं दीन ऐं इस्लाम चो कुरान वारा वधंदा ॾाढा नथा चओ इंशाअल्लाह होरियां था चओ दुजी विया हो दोस्तो पेट में सूर पे रात जो मीटिंग करे मोहम्मद मुस्तफा के दरवाजे ते आया कत्ल जे लाइ हिकड़न चयो त कढऊं हिकड़न चयो त कतो तालका अबू जहल चयो त मारियोस खत्म थी वेंदो। उन जमाने जे मुशरिक ने काफिरन यो समझो हो तो मोहम्मद के कत्ल कंदा से दीन खत्म थींदो। 2014 में मुशरिकन समझो त खालिद महमूद के कत्ल कंदा से त जमियत बंद थींदी आलिम तालिब खत्म थींदा मदरसा खत्म थी वेंदा। उन्हनि खे इहा ख़बर नहीं त हिकु खालिद शहीद थींदो त राशिद महमूद नासिर महमूद तारिक महमूद साम्हूं ईंदा। जेको भी बच्चो मां ॼणींदी उन जो नालो खालिद महमूद रखंदी। चो खालिद महमूद जे खून रंग लातो आ जमात घटी नाहे चो वधी आ चो इंशाअल्लाह असांजो उलमा सां साथ आ ॾाढा त इंशाअल्लाह चो ॾाढा त चो काफर इहो बहानो बनाए हुजूर जे दरवाजे ते आया। अल्लाह फरमाए जिब्रील जी रब्बे जलील वंज मुझे मिठड़े मोहम्मद करीम के चो सोना काफराने तुझे जान जा दुश्मन थी विया थई सोना कत्ल जा इरादा करे तुझे दरवाजे ते पहुता थई मुंहिंजा दिल पर हाणे पंहिंजे बिस्तरे ते अलीअ के सुमार अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञ मुंहिंजा सोना ने तुझे लाइ रहण सही न आहे हे तुझे कत्ल जे पोयां आया थई मुंहिंजा मौला मां कीअं वञा ओ मुझा रब करीम। अल्लाह फरमाए तो मुझा दिल बर फरमाई तव इद यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूका औ यक़तलूका औ युखरिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो पैसा पाण भरींदो केरु ॾींदो ॾाढा नथा चओ केरु ॾींदो
कंहिंखो घुरबो ॾियण वारो केरा मदीनो केर घुमाईंदो रब के अर्ज़ कर ॾाढा सुभान अल्लाह चओ त हिन साल मके मदीने जो दीदार थी वञई। दोस्तो खुदा जी ज़ात जो कसम रब फरमा सोना हिनने रिथरी थी हिनने मकर कयो मां रब फैसलो करे छॾियो आहे मुंहिंजा मोहम्मद मां फैसलो कयो सही केड़ो वारी मां मुठ भर काफरन जे मुंह में हण मुंहिंजा दिलबर वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ मुंहिंजा दिलबर वारी मां मुठ भरे करे हणण तो जो कम आहे मुंहिंजा महबूब इन्हनि खे अंधो बणाइण मां अल्लाह जो कम अल्लाह अल्लाह यार मुंहिंजो दिलबर नबी पंहिंजे बिस्तरे ते मुंहिंजे सोने अली शेरे जली हक जे वली हैदर शेरे बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह वजहू के सुमारे करे अमानत दो देस अली ये अमानत फिलाने जी थई ये फिलाने जी थई ये फिलाने जी थई अल्लाह अल्लाह ओ कलर गोठ वारो जंजू अमानतो हो उए दरवाजे ते तलवारूं खणी करे मोहम्मद करीम जे कत्ल ला बीठा पर असां जो नबी अमानतदार नबी खुदा जो कसम वींदे वींदे जो दुश्मनन के भी अमानत वापस कयूं थो वञे सुभान अल्लाह चो यार अला समा थकला मा कल रात सजी रात नंढ न कया टंडरो गुलाम अली जुमो पढ़ायो वरी टंडरो अला यार हैदराबाद वरी फिरंदा फिरंदा इते साईं काजी अब्दुल सत्तार साहब चयो साईं हाज़िरी भराइणी वरी मां के वणो आ ओ पट्टी द नौशरो फिरोस उते पहुचणो आ हे अल्लाह जी मेहरबानी आ असा जो हाल लाहे चो या कुरान जी बरकत आ कुरान में वडी बरकत थव खुदा जो कसम कुरान में वडो वडी शिफा रखला बीमारन का भी अचो सोनो नबी वारी मां मुठ भरे करे ठका जो कढरायो एक बे सा पिया विणंदा मुंहिंजो दिलबर नबी मुरकंदो 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 हजरत अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आयो अल्लाह अल्लाह जिया जो दरवाजो खड़काईंदंदरा आवाज आयो जी 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 वारे वा मुंहिंजा सोना अबू बकर ओ कलर गोठ वारो अवां खे दुनिया जे अंदर आशिक वडा मिलंदो पर अबू बकर सिद्दीक जेड़ो आशिक मिलन महाला साईं फरमास अबू बकर जी मुझा साईं जागे पियो साईं हां निंड नहीं दी थई साईं दी छो पियो जागी साईं साईं तवा चयो हो न कदे न कदे काफर सा को मक्को छडाईंदा मुझा सहणा उन डी का वठी अज रात ताई मां रात जो निंड न कंदो हां मता मुझे हबीब जो आर्डर अची वनी ऐ मां सुतो पयो होजा साईं फरमायो आ रात अची वया हजरत अबू बकर जो सोना मां त बारो ही हाजिर है तू सलाह करे पो निकतो हुंदे वन्या आज काजी अब्दुल सत्तार जलसो करायो आ वन्या न वन्या देर थींदी सजी रात लगंदी हजरत अबू बकर सिद्दीक खुदा जी ज़ात जो कसम कैसा मशवरो ही न कयो बगैर मशवरे दे बच्चा बार छडे मिठे मोहम्मद सा गड हलियो हुजूर फरमाया अबू बकर जी मुंजा दिलबर सवारी होजे आ मजो डाडो थे आ चे तो सोना सवारी आहे न तो चे सुभान अल्लाह मां बुधाय मां त मां थकला पर तू त मुख वधीक थकला हे मां लाड़काने जो अब मां का तो जो मां लाड़काने जो अल्लामा शहीद बाबो रहमतुल्लाह अलैह मुझो रूहानी बाबो मां उन जो तरबियत याफ्ता आया हां खुदा जी ज़ात जो कसम जरे पान न होंदो हो त उन जे मेंबर ते जुम्मो भी मां पढ़ाईंदो होस तकरीर भी मां कंदो होस अज ताई उन जा बच्चा मुझे मथा मोहसिन शफीक आहिन मुझो बाबो रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो हो सुभान अल्लाह चलो खालिद महमूद के न वणंदी आ सुभान अल्लाह मुझे रब के भी ॾाढी वणंदी आ ॾाढा मदीनो घुमंदे मुजाहिद आयो ये मुजाहिदन जी जमात असा जो मुजावर ना हो जो सजानियों देण वारा हो
आलिमन जो ऑर्डर थियो तो इंशाअल्लाह जो कफन सिरन सां बधी करे उलमा जे सद ते लबैक चई करे उलमा सां कुलो कुलो में मिलाए करे इन दीन ऐं इस्लाम जे खातिर पंहिंजूं जानियूं भी चौघोर कंदास। हजरत अबू बकर साईं खे कुले ते विया 5000 फुट जी बुलंदी अल्लाह तोखे वो जबल ॾेखारे मां जो वञी ॾिसी चयम सलाम आहे सोना सिद्दीक़ तोखे जो कायनात जे सरदार खे कुल्हनि ते खणी दे पोते हुजूर जो वज़न एॾो आहे जो सॼी कायनात तराज़ी जे हिकिड़े पल्ले में रख जबल वणटण समंदर सभु माण्हू पीर फ़कीर बुज़ुर्ग इमाम वली नबी ॿिए पासे खां आमिना जे लाल महबूब ज़ुल जलाल मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा रहमतुल आलमीन के विहारे तोर कर रब्बा तोर कर कांटो मथे खण जो बंदे जो अकीदो आ जमीयत उलमा इस्लाम वारन जो अकीदो आ सॼी कायनात जो वजन घटिजी वेंदो मिठे मोहम्मद जो वजन सभिनी खां वधी वेंदो। एॾे वजन वारो हज़रत अबू बकर खणी जिस्म जो वजन न हो चओ त नबूवत जो गार जे मुंह ते अची चवे थो आका अवा भी हो अंदर मां तो वञ हज़रत सिद्दीक़ अकबर अंदर वञी करे गार जा समूरा सोराख बंद कयो बंद कंदे कंदे हिकिड़ो सोराख रहिजी वियो खुली ॾेई चवे तो सोना अचो बिस्तरो तयार अल्लाह अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी गोद ही मुझे मिठे मोहम्मद करीम जो चेहरो हो। हज़रत अबू बकर हुजूर जे चेहरे के पड़े पयो मुतालो पियो करे 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 ईंदो कर काज़ी अब्दुल सत्तार साहब जे मदरसे में हिते अरबी जी भी तालीम आलिम हदीस जा किताब फिक़ह जा किताब नहव जा किताब खोलियूं वेठन हिक हिक लफ्ज़ खे पंहिंजे दिमाग में दिल में समाईंदो हन घंटो मानी जो लगी वञे उस अची वञे मच्छर पटन परवाह न आहे अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम हज़रत अबू बकर नबी जे चेहरे जो मुतालो पियो करे करे अखिन मुबारक जो करे नक मुबारक जो करे चपड़न मुबारक जो करे सीने मुबारक जो खुदा जी ज़ात जो कसम उलमा कराम फरमाइंदा हन अबू बकर सिद्दीक़ जे गोद में मिठे मोहम्मद करीम जो चेहरो इए पयो हो जीअं राल ते खुलियल क़ुरान पयो हुजे। ॾाढा त जो सुभान अल्लाह मोहब्बत सां तो सुभान अल्लाह बेटो बे तके नांग बे चरे चरे के जो सायो आहे सेन वारा दा मोबाइल हले चो सुभान अल्लाह वो चरड़ियो साथलो ने के जोश जियो अल्लाह अकबर के इससे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत शाने कुरान नारे तकबीर तवज्जो कजाए मां जल्दी खत्म करण वारो आया साईं काज़ी अब्दुल सत्तार साहब जे हुक्म ते हाज़िरी भराई थम याद कजो छा त ख़ल्क़ आई आहे छो सुभान अल्लाह अञा त ये ने जेके बीठा न किताबन ते रेड़न ते हेडे होडे जे ये बि वेहन त मज़ो वॾो थींदो खुदा जो कसम है मथे मथे तरिसो रहमत वसे थी नथी वसे यकीनन वसे थी यकीनन जाते कुरान पढ़ियो वेंदो रहमत जो मींहुं वसंदो आहे चओ बेशक हा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे नांग डंग हया डंग था लगन हज़रत अबू बकर साईं चुरे नथो ज़बान हाल सां दो ज़बान हाल सां दो गालाए ओ पर जी भल असी मुसाफिरों मोटी वञ आम गुलाम नाया उठी खोर नाया बचड़ा छड़े आयो में घर छड़े आयो में पोड़ो पी मां छड़े आयो में मता चवे त डंग हणंदो मां त खुली पड़े कंदो ना 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 अल्लाह अल्लाह चवे तो पर जी भला ही दुखड़ी खाई वञ तुझे हवाले आ मां चुरंदो मैं कोन तो के खबर ना है मुझे गोद में केर सुतल्ला नजर कर त सवा लख नबियन जो इमाम सुतो पयो है चो न सुभान अल्लाह बेटो हज़रत अबू बकर जा किरमा घोड़ा निकता
साईं जे चेहरे जो मुतालो पियो करे हिकड़ो गोड़ो रसूलुल्लाह जे वज़ोहा वारे चेहरे ते पियो गरम गरम मोतीअ जे दाणे वांगर साईं जन उथी बीठा बेटा अबू बकर जी मुंहिंजा दिलबर अबू अमा याद आया थई बच्चा न साईं तुझे कदमन जे मथां घोरिया अबू अमा साईं मां तुझे कदमन जे मथां घोरिया पान फरमायो छा गाला जे साईं हिक एड़ी शय जेका अबू बकर खां नबी दी खसे साईं फरमाए त दुनिया जो फैसलो आ ये न थींदो रब जो फैसलो आ त नबूवत खां बाद में दर्जो सिद्दीक जो पैर कढ ये जो पैर कढियो अंदरा कारो नाग निकरी आयो सोने नबी फरमायो ना 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 हेडे कर कायना जे सरदार मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया पांजी लोआ मुबारक हजरत अबू बकर सिद्दीक जे गुड़िया के लगाई कलर गोठ जा खैरतमंद मुसलमानो खुदा जी ज़ा जो कसम हजरत अबू बकर सही फरमाए तो जी ये जो मिठे मोहम्मद करीम जी लिब मुबारक लगंदी वही जणो नाग डंगई कोन हया हुजूर जी लिब मुबारक भी चूंडल असांजे नबी मुस्तफा अबा मुस्तफा जी माना चाहे चूंडल मुस्तफा जी माना चूंडल आंगुर भी चूंडल हुजूर जा हथ मुबारक भी चूंडल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम भी चूंडल नालो भी चूंडल अख भी चूंडल मुझे साईं जी ज़बान भी चूंडल हुजूर जी लोआ मुबारक भी चूंडल तवज्जो कजो ओ मुसलमानो कलमे वारो खुदा जी ज़ा जो कसम कुर्बान वञो साईं जे लोआ मुबारक दो तवज्जो कजो अबू बकर सिद्दीक जे गुड़िया के लगी ज़ारो खत्म हजरत कतादा जे अख के लगी अख किंजेड़ी बनजी वई अली जे अखन में लगी दर्द दूर थी वियो हजरत जाबिर जे घर में देगड़ी में आई अटे में आई 1400 साहबी मानी कई ड्रो करे वियो न अटो खुटो हो न भाजी खुटी अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो कलमे वारो हजरत अबू बकर सिद्दीक हुजूर के पांजे गोद में सुमारियो पयो होडो काफर भी इंतजार जो करे अंदर जो आया सोने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बिस्तरे पे हजरत अली साईं हुजूर जी आई हल मुज़म्मिल वारी चादर पायो सुतो पयो हो अल्लाह अल्लाह होरिया जो मथे कयो अया जो दिसन हे तैयार अली बिन अबी तालिब पुछंदा या अली ऐन मोहम्मद अली मोहम्मद काने कलर गोठ वारो हजरत अली चयो ओ मक्के जा मुशरिक हया न थो अचे शर्म न थो अचे ताके हया न थो अचे सजी रात पहरो तान न पुछा मुखा दा कहे मोहम्मद करीम मुके पंजे बिस्तरे ते सुमारे करे ताजे मुंह में धूल विझी मोहम्मद मक्को छड़े वयो आहे जो मुशरिक के हया न आहे जो मुशरिक के हया हुजे सा त रब जो दर छड़े ऐं क़ब्र जी मिट्टी छटे हा हया हुजे सा त रब खां सवा बे कंहिंजे अॻियां बाहूं ॿधे हा हया हुजे सा कॾहिं कंडे के कॾहिं क़ब्र के कॾहिं किरण के कॾहिं पत्थर के कॾहिं मिट्टीअ के सभिनी खे तो चटींदो ऐं चुमींदो वरते खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह तो फरमाए वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही है रब फरमायो अरे मुशरिक मुंहिंजो क़दर न कयो जेके क़दर करण जो हक़ होस अदा न कई अखियूं मां ॾिनियूं मास कन मां ॾिना मास नक मां ॾिनो मास वात मां ॾिनो मास हथ मां ॾिना मास पैर मां ॾिना मास अरे मुझी कुदरत के ॾिसे हाँ ज़बान ते मुझी तस्बीह मुझी वाकई बयान करे हाँ हथ मुझे आॾो ॿधे हाँ निर मुझे दर ते घसाए हाँ क़दर न कई मुशरिक बेहया वा हदीस में इज़ाफ़ा तकल हया फफ़अल मा शित जेको हया छॾे वञे पोइ उनजी मर्ज़ी आहे जीअं बणेसि तीअं करे क़ब्र चुमे मिट्टी खाए गॾह के चुमियूं ॾे होॾे ॾे काबे खे ॾे घोड़े खे ॾे छो त हया छॾे वियो खुदा जी ज़ात जो कसम हज़रत अली फरमायो हया न अथव मोहम्मद मां के पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे तव्हांजे मुंहं में धूल विझी अरे मोहम्मद मको छॾे वियो ऑर्डर कंजो थियोसि
नबी साईं के त सोना छड़ पेरा वाडू के चई वारो कर अचड़े पेरो खणदा 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 आया खुदा जी ज़ात जो कसम आहे अल्लाह के पंहिंजो दीन ॾाढो प्यारो था प्यारो आहे कमजोर न अल्लाह जो कानून आदत मुबारक कमजोर ताकतवर जे साम्हूं रब मुकाबले में ताकतवर नानींदो जे आणे त पो चवंदा होड भी ताकत ही होड भी ताकत ही हिक त मथे थींदो न वाह मुंहिंजा मौला वाह मुंहिंजा रब तुझी कुवत ऐं ताकत मां कुर्बान वञा अबरो 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी आयो अल्लाह फरमाए सोना असां उन जे मुकाबले में हाथी न आंदा ताकत वारी शइ न तैरन बाबी ॾाढा अबाबील झिरकी जेतिरो पखी अल्लाह उनखे तो छा ॾिनो राकेश लांचर किलेशन को छा ॾिनई फरमाईना ना मुंहिंजा सुण तरमीहिम बिहिजारा 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 सोना पथरियूं ॾिनियूं मान वॾियूं भी न नंढियूं जेके चुंब में मापन पयूं अल्लाह अल्लाह रब तो फरमाए सोना असां उनखे चयो सचो तव्हां इन्हनि खे का अस्म माक़ूल करण असांजो कमु आहे ओलण गाह जीअं जेको ओलण गाह जेको माल भी न खाए रब ताकत वारो होड़ा निमरूद पान के अल्लाह पे सदाए सोनो ताज अल्लाह जे नबी जनाबे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के बाग में विदई निभागो मानुन के चंदो सजा मुजा कयो रब फरमायो मच्छर जी मुजा मौला छा गाला से मुजी त जंग में सूर रब फरमाए सुवञ टूटी दो जाए इन जे नक में घिरी करे मथे में चक हणे सहरामी के पतो पे रब मान आया रब जे नंढड़ो मच्छर मोकिले करे निमरूद के तबाह करायो सोनो ताज जेको जे अरे जो झुक सजदो कर ये मच्छर जो अंदर हलियो वियो फासा बासा वठी वनी ठका ये सूंड कढराए अब मच्छर जी एडी सुई तेज आ जो में जे खल मां बदर हली ये आहे न निमरूद जो मथड़ो नंढड़ो बाण के मौत पर समझे ठका जो कढराई त हमरा जे के सजदो में पर जो छो सही चाथियो मथे में सूरा हणो मुकू मुकुन सां मज़ो न आहे खणो पादर को बरोच को हेडो वडो पादर हुजे बरोई को बलोचिस्तानी ठोक्यो पादर 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 5 रुपया पादर 5 रुपया पादर 5 रुपया पादर अजो के दौर में हुजे अंदर बेरोजगारन जो वडो रोजगार खुलियो 10 मोचड़ा हयूं 100 रुपया कई वठना पादर खाई खाई मरी वियो है मुझा मौला चईते इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ रब तो फरमाए सुपर पावर माया सजी ताकत मुझे हथ में न रूस न अमेरिका है ओ कलमे वारो ड्रजो न अमेरिका सुपर पावर ना है रूस टकरा थियो इंशाअल्लाह उए नी परे ना है जो अमेरिका जे व्हाइट हाउस से परचम इस्लाम जो चो इंशाअल्लाह फड़कंदो हां चो इंशाअल्लाह बाजार अल्लाह में आलिम कामयाब थींदा वोट ॾींदो न न ता वाली चवंदा मौली साहब खटंदो उहो ई कोन बाक़ी छो ॾियो घणा ई चढ़िया वेचारा चवंदा साईं मौली साहब खटंदा कोन विञायूं छो अरे विञाए नथो इहो त सजायो अथई विञायो होॾे अथई जिनके ॾिनई जिन असेंबलिन में कुछ भी न कयो गरीबन जा हक खाइया रोडन जा पैसा नालिन जा पैसा ॿिया पैसा खाइया अंधन मंडनियूं साइकिलियूं नलका नट बुडला हर शइ पेट में अथनि खुदा जो कसम आलिमन खे कामयाब कर तन जा बिंब फाड़े गरीबन खे जो हक वठा ॾींदासीं इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदो आलिम कामयाब थींदा अल्लामा राशिद महमूद कामयाब थींदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह पन्ने आकिल मां साईं अब्दुल कयूम हाले जी चो इंशाअल्लाह साईं गुलामुल्लाह साहब मौलाना मोहम्मद सालिह हिंडड़ साहब इन इलाके में मौलाना काजी अब्दुल साहब जो जंखे भी आलिम बिहार चो इंशाअल्लाह ईंदा से ठप्पे ते ठप्पो चो किताब ते ठप्पो इंशाअल्लाह लगन नारे तकबीर
ठप्पे पे ठप्पा, किताब पे ठप्पा, ठप्पे पे ठप्पा। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। अल्लाह जो तानी ना तानी हन, तानी हनी चली गेरी आना लाए आओ मुझा मौला कमजोर तानी रे जो घर सफा कमजोर मसल अन कबूत खुदा जी जा जो कसम तवज्जो त कजाना ओ दोस्त पेरो खणदा या हजरत अबू बकर जे बुजी उन जा आवाज मां बुधा पियो त मुजी दिल जो धड़को वधे ड्रिजे न पियो मता को चवे त ड्रिजे पियो ना 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 गम होइसे खौफ ना अर्द कई सोना काफरा जीवियो है मुझा मौला मां घोर वना तुझे मिठे नाले दा तुझी तारीफ दा जो अल्लाह जी कोई तारीफ करे या न करे तभी सजी कायनात जो दिसंदे त रब जी तारीफ ही तारीफ आया न सब्बह लिल्लाह मा फी समावाति व मा फिल अर्द युसब्बिहु लिल्लाहि मा फी समावाति व मा फिल अर्द आसमान ने नजर कने रब जी तारीफ जमीन ने नजर कने रब जी तारीफ जबल ने नजर कने रब जी तारीफ को करे या न करे जाए मैं वो खाइंदे भी अल्लाह जी तारीफ थींदी जो सजे जहान में रब जी तारीफ मौजूद आ मोहम्मद सल्लल्लाहु मोहम्मद मोहम्मद कोई तारीफ करे या न करे तो मोहम्मद कोई तारीफ करे या न करे भली दुश्मन गुस्ताखी करे कार दे पर अग में तारीफ कंदो पो गुस्ताखी करे त वनी मुंह में धूड़ पाए दुश्मन मिठे मोहम्मद करीम जो नालो वठंदो अग में चपन के चुमियूं दींदो जो मोहम्मद जी तारीफ थी वेंदी को करे या न करे मोहम्मद मोहम्मद जी माना तारीफ कयल मोहम्मद जी माना वाखाणियल मोहम्मद जी माना साराहल चो न सुभान अल्लाह आया साईं साईं काफर पहुंचिया साईं जन साहब फरमायो कुरान में या गाल गुफ्तगू एक बे संगल फरमाइंदा इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह इज़ अखरजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن لا تحزن لا تحزن إن الله معنا إن الله معنا देखो डाढा सुभान अल्लाह चंदो मदीने भी जेके घणो शौक आ वो डाढा चंदो जेके हिन साल वञण जो शौक आ हाणे ही डाढा चंदो ओ दोस्तों चीज़ी काफर पहुंचिया सैयद फरमासे मुझे सफर जा साथी ए मुझा दोस्त गम न कर अल्लाह तो सा भी गड्डा तमा मोहम्मद सा भी गड्डा हिन महीने जी 22 तारीख ते उन हस्ती जी वफात आ जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक जंहिं मोहम्मद जे मथा जान खोरी घर में मानी घरवाली जी बचाए अस्मा बिनते अबू बकर मथे ते मानी खई दी अचे अम्मड़ दी चवेस अस्मा जी अम्मा अम्मा मानी दैया बाबे जी मुर्शिद के आओ मुजी जी जलमड़ चवेस दी अम्मा ख्याल सा वन जाए मुशरिक वडा तारा फाड़ी वेठा थई आओ मुजी अम्मा वाह सोना सिद्दीक मां तुझे घर ता कुर्बान वना रजी अल्लाह अन्हु व रसूल अन्हु यार तवज्जो कजो अबू बकर सिद्दीक जी न्याणी अस्मा बिनत अबू बकर 8 साल उन जी उम्र मथे ते मानी खई हुंदी अचे वडो फिरौन वडो जालिम अबू जहल सामो भी चवे तो चोरी तोवारो पी ए तोवारे पी जो यार नजर को न था जन लाडो गोलियो आट्रोनिया नजर न था जन चवे थी न बुधाईंदस ठका चपाट कढ रहिस अल्लाह अल्लाह यार तवज्जो कजो चवे थी मुशरिक खबर त बाबो ऐ बाबे जो मुर्शिद किथे पर गभा टुकड़ा टुकड़ा करे छडींदे न बुधाईंदी मासो तमा अबू बकर सिद्दीक जी थी आया
यो अबू बकर जो हुजूर फरमाए सभिनी जा थोरा लातम तुझा थोरा मां न लता मुझे तरफा क़यामत जे ॾियारे अल्लाह लाही क़यामत जे ॾियारे जॾहिं हिसाब किताब थींदो त पहिरियों पहिरियों हुजूर अबू बकर खे घुरे अबू बकर अच रब के हिसाब रे सजदो कर महशर जे मैदान में हजरत अबू बकर अल्लाह जे अॻियां सजदे में किरी पवंदो रब फरमाईंदो सोना अबू बकर खे चओ त हाणे सुर मथे खणे हिन सां लिखा न आहिनि दुनिया में हिन तोसां हिसाब ई न कयो मां कहिड़ो हिसाब कयांसि अबू बकर बिना हिसाब किताब जन्नत में चओ इंशाअल्लाह साहब असां प्यार कंदासीं जमियत उलमा इस्लाम इन जमायत में अजमत सहाबा जो तहफ़्फ़ुज़ा हाओ नबी जे अहल बैत जो तहफ़्फ़ुज़ा कुरान जो तहफ़्फ़ुज़ा मदारस जो तहफ़्फ़ुज़ा ये आलिम तुझे ईमान जा चौकीदार तुझे असां जी इज्जत गैरत जा चौकीदार हन खुदा जी ज़ात जो कसम मोहतरम दोस्तों तू तो शुक्र कर जो खुदा तोखे कायद एड़ो ॾिनो आहे ॿियनि जा कायद शराब ऐं नशनि में असां जो कायद आलिम हाफ़िज़ कारी बुज़ुर्ग वली रात अदरा जो ॿिया कायद नशनि में असां जो कायद मुसल्ले ते भी रब जे अॻियां रोअंदो आहे चो इंशाअल्लाह उलमा सां साथ ॾींदासीं 2018 में वोट चो इंशाअल्लाह आलिमन जा खटन या न खटन उहा रब जी मर्ज़ी आहे तू पंहिंजो ईमान बचा जिंदगी बाक़ी मुलाकात